अस्सलाम वालेकुम हक मौजूद GSN जी लतीफ़ लतीफ़ियात पारां हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजो पंहिंजो लतीफ़ी साथी मेहराब लतीफ़ी हाज़ुर आहे। लोचीन से लहन में सभ खां पहिरियां ईंदासीं ईंदड़ हफ़्ते जे लफ़्ज़ ते। ईंदड़ हफ़्ते लाइ असांजो लफ़्ज़ आहे वांटे। वाव अलफ नून वां टये टे वांटे। दोस्तों, जवाब मोकिलण लाइ शाह जे रिसाले मां हिन लफ़्ज़ सां मनसूब बैत या वाई ॻोल्हे हथ करे ओहो बैत ऐं हिन लफ़्ज़ जी माना ऐं पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां उन बैत जे ॾुखियनि लफ़्ज़नि जूं मानाऊं ऐं सिटवाट सम्झाणियूं ऐं तशरीह बि मोकिले सघो था। तव्हां पंहिंजा जवाब टेक्स्ट मैसेजिस जे ज़रिए, कमेंट्स जे ज़रिए, मैसेंजर मैसेजिस जे ज़रिए, व्हाट्सएप मैसेजिस जे ज़रिए, व्हाट्सएप वॉइस मैसेजिस जे ज़रिए या कॉल ज़रिए बि तव्हां पंहिंजा जवाब ॾेई सघो था। लोचीन से लहन में हाणे ईंदासीं गुज़िरियल हफ़्ते जे लफ़्ज़ ते। गुज़िरियल हफ़्ते लोचीन से लहन लाइ असांजो लफ़्ज़ हो कड़िज। काफ़ ज़बर क, रे ज़ेर ड़े, ॼे ज़बर ॼ, कड़िज। कड़िज लफ़्ज़ जी माना ते ईंदासीं त कड़िज लफ़्ज़ जी माना आहे कख काना। जीअं बाहि ॿारी वेंदी आहे त बाहि खे मचाइण लाइ, बाहि खे टिमकाइण जे लाइ पहिरियां उन जे हेठां सन्हा कख ऐं काना रखिया वेंदा आहिनि त जीअं उन्हनि खे जल्दी बाहि लॻे, त जीअं उन्हनि वसीले उन्हनि काठियुनि खे बाहि लॻे त जीअं उहे काठियूं जल्दी ॿरी सघनि। कर्ज लफ़्ज़ सां मनसूब सुर राम कलीजा ॿ बैत मूं वटि मौजूदु आहिनि। उन्हनि बैतनि खे पढ़ंदासीं ऐं उन्हनि जी सिटवार सम्झाणी कंदासीं। टे ॾींहं टिमकाईन दूहियूं दायरनि में। हिते जोगियुनि फ़क़ीरनि आदेसनि जी ॻाल्हि आहे त उहे टे ॾींहं उन्हनि दायरनि में दूहियूं पिया टमकाइनि, दूहियूं पिया ॿारीनि। मेड़ियो कड़िज काठियूं जोगी जलायूं। हू काठियूं ऐं कख काना मेड़े उन्हनि खे जलाइनि पिया, उन्हनि खे ॿारनि पिया। संदियूं खामण ख़बरूं आदेसन आहिनि। उन्हनि खे पंहिंजे खामण जूं, पंहिंजे पचड़ जूं ख़बरूं उन्हनि आदेसनि खे ई आहिनि। ॻुझ न ॻाल्हाइनि लिका भरनि लोक में। हू जोगी जेके आहिनि राज़ नथा सलनि, कंहिंसां पंहिंजो ॻुझ नथा सलनि, ॻुझ नथा ॻाल्हाइनि, लोक में लिकिया था वतनि, गुमनाम थियो था वतनि। तहिड़ा कड़िज ककिरा जहिड़ा जाउन फुल। जोगिन जूं ॿारियल काठियूं ऐं काना ईअं पिया बहकनि जीअं जाओ ॿूटनि जा गुल आहिनि। तिन सामिन जे सध मरां जिन जी गोदड़ियुनि में गुल। उन्हनि जोगिन जे सिक में थो मरां जिन जे गोदड़ियुनि में गुल आहिनि। अंदर मुला मुल, अंदर मुला मुल, ॿाहिरि कोझा कापड़ी। उहे जेके कापड़ी आहिनि, उहे जेके जोगी आहिनि, अंदर में बेबाह आहिनि पर ॿाहिरां बदज़ेबा पिया ॾिसजनि, कोझा पिया ॾिसजनि। ऐं उन्हनि जे अंदर में वॾा रूहानी खज़ाना आहिनि। उन्हनि जो अंदर उजरो आहे। उहे अंदर जा साफ़ आहिनि। अंदर में कीनो साड़
बुग़्ज़ नथा रखनि। हिते त जोगियुनि जी ॻाल्हि आहे, पर हिते तमसीली तौरु उन्हनि सुठनि इंसाननि, उन्हनि कामिल बुज़ुर्गनि, उन्हनि बाकिरदार इंसाननि ॾांहुं इशारो आहे जेके पंहिंजे दिलनि में बुग़्ज़ नथा रखनि, जेके ॿियनि इंसाननि जे लाइ पाण सड़ण लाइ तयारु था थियनि। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परवड़ूं ऐं उन्हनि ते अमल कंदे इंसानियत जी ख़िदमत करियूं ऐं ॿियनि इंसाननि जे कमु अचूं ऐं ॿियनि इंसाननि लाइ पंहिंजे दिलि में, पंहिंजे सीननि में बुग़्ज़ न रखूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।